नाज़रीन सॼी सिंध जियां डेपार जा वासी बि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ आयल महांगाई जे तूफ़ान सबबि परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल मुतलिब बलोच। वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल मसनूआतनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो करे ग़रीब अवाम मथां महांगाई जो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल मसनूआतनि जी शयुनि में इज़ाफ़ो थियण सबबि अक्सर पेट्रोल पंपनि तां तेल न मिलण सबबि डेपाजां जा शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। वफ़ाक़ी हुकूमत हिते पाकिस्तानी क़ौम मथां हिकिड़ो पेट्रोल जो बम किरायो जेको हिके टाइम जेको 55 रुपया एट ए टाइम माना पेट्रोल जो रेट वधायूं। हाणे मूंखे ॿुधायो 55 रुपया एट ए टाइम वधाइण न को हिते जंग लॻी न कुझु थियो, ख़बर नथी पए त हुकूमत अलाए कहिड़ियूं पॉलिसियूं थी जोड़े। ॾुखियो थो थिए ॾाढो, ग़रीब माण्हू 70 रुपया किराए ते त बि माण्हू था रोअनि। गरीब अटे जी कयूं या ॿिए शइ जी कयूं, पूरी का शइ जी कान थी थिए। हिकु बेरोज़गारी वधी वई आहे, ॿियो पेट्रोल महांगो थियण सां 420 रुपया वारो गीह 600 रुपया थी वियो आहे। ग़रीब आवाम 600 रुपया ॾियाड़ी कमाए थो, गीह किथां वठे, खंडु किथां वठे। असां वफ़ाक़ खां मुतालबो कयूं था त फ़ौरन पेट्रोल सस्तो कयो वञे। ईरान, इसराइल ऐं अमेरिका जे विच में जंग हली रही आहे। हिकिड़े ई धक में 55 रुपया पेट्रोल ऐं डीज़ल जो अघु जेको आहे चढ़ी वियो आहे। रुॻो इहो डीज़ल ऐं पेट्रोल जा अघ न वधिया आहिनि, पर इन्हनि अघु वधण सां आम वाह शयूं जेके आहिनि उहे ॿीहर ते महांगियूं थी वियूं आहिनि। सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश कंदासीं त पेट्रोल लाहे वञे ऐं जेके हाणे हिन महिल ग़रीबनि जा फसल तयारु आहिनि, जीअं हू पंहिंजो ग़रीब फसल में माना पंहिंजो गुज़र सफ़र करे। कैमरामैन सलीम गिरो गॾु अब्दुल मुतलिब, आवाज़ टीवी न्यूज़ डेपार जा।